कुछ ॾींहं पहिरीं हिकिड़ो साथी हो असांजो, हुनखे दस्तार सां कंहिं उस्ताद ॾिठो पंहिंजे, उहो ई हुनखे इहे लफ़्ज़ चवे पियो त हीअ पहिरीं मुरीदी ही सभु खेल तमाशो आहे, मां थी गुज़रियो आहियां हितां, छॾ हिननि खे, पंहिंजी दुनिया जे लाइ सोच। माअज़ल्लाह अस्तग़फिरुल्लाह। त दोस्त, मां जे अर्ज़ु करण जो मक़सदु ही त ख़सूसियत जो इनकार कंदे 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 हाणे इन ॻाल्हि ते पहुतो आहे त हिन खे आदत पई, आदत कहिड़ी चई, कोई बि पीर वली सही न आहे, सभु ठॻनि, कोई बि मुला मौलवी सही न आहे, सभु ठॻनि। इन इनकार हुन खे जहालत में उछलाइणु शुरू कयो। छाजे करे जो कंहिं अहले इल्म पीर मुर्शिद जी सोबत में वेंदो हो त अगरि 50 न त हिकिड़ी ही ॻाल्हि ज़रूरु इल्म जी उन जे कननि में ईंदी हुई, उन जी ज़िंदगी में ईंदी हुई। थोरो थोरो इल्मु फुड़ी फुड़ी तलाउ हूंदो आहे, उहो उन वटि जमा ज़रूरु थींदो हो। जॾहिं हिन इनकार कयो त उहो इल्म जो दरवाज़ो बंदि थी वियो ऐं हिन खे इनकार जहालत जी खॾ में उछलाइणु शुरू कयो। शुरूआति कयईं त पीर वली कुझु बि न आहे, आदत हिन में पइजी वई। अॻिते हली हली करे इनकार कई, चई आका जा साहबी कुझु बि न आहिनि, आदत जो अची वई कंहिंखे न मञण जी। अञा इनकार कंदे कंदे अहल बैत जे बारे में चवणु लॻो, इहो कुझु बि न आहिनि, असां जहिड़ा आहिनि। वींदे वींदे इन इनकार उनखे मुस्तफ़ा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात ताईं पहुचायो। जहिड़े तरीक़े सां स्कूल यूनिवर्सिटियुनि जे चैप्टरनि में न लिखियलु हूंदो आहे, उन चैप्टरनि में सिर्फ़ु लिखियलु हूंदो आहे मोहम्मद, या सिर्फ़ु लिखियलु हूंदो आहे पैगम्बर, बसि। यानी इन सेक्युलर माण्हुनि जो ज़हन इहो आहे त इहे बुज़ुर्गनि जा हूअं ई इनकारी, अहलुल्लाह जा इनकारी, इन्हनि खे इल्मु आहे कोन त अल्लाह जे महबूब जो नालो अदब ऐं एहतराम सां वठणु ज़रूरी आहे। ईमान जी अलामत आहे। इन्हनि मां हया निकिरी वियो, अदब निकिरी वियो, सभु चीज़ ख़तमु थी वई। इन्हनि जे अॻियां बसि इहा ॻाल्हि हिकु आम थी वई त बसि हुज़ूर जी ज़ात बि कोई असां जहिड़ो ई इंसानु हो, माअज़ल्लाह अस्तग़फिरुल्लाह। जीअं असां हिक ॿिए खे चऊं था ओ फलाणा, ईअं असां चई सघूं था मोहम्मद, न पोयां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अदब सां असां चवंदा आहियूं या रसूल अल्लाह, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम। सरकार जो इस्म खां पहिरीं सरकार जी फज़ीलतुनि जी वारा इस्म मुबारक वठंदा आहियूं अदबन। जीअं मसलन न, मुंहिंजो नालो आहे यासी, मोहम्मद यासी, माण्हू छो चवंदा आहिनि साईं साईं, इहो अदब आहे उन्हनि जो। उहो बार बार मुंहिंजो नालो न वठंदा, छाजे करे उनखे हया थींदो। उहो नालो वठंदा, चवंदा साईं खे अल्लाह पाक इल्मु ॾिनो आहे, साईं साईं, कंहिं हाफ़िज़ खे साईं कयूं, कंहिं आलिम खे साईं, उनजो नालो न वठंदा आहियूं। इन जे करे जो अल्लाह ताला उनखे इल्मु अता फ़रमायो, इहो हया उन मां ख़तमु थी वियो। बसि हिन छाजे करे हेठियनि साईं जो इनकार कंदे कंदे जॾहिं मथे उन ज़ात ते पहुतो जिथे ईमान ऐं कुफ़र जो मसइलो आहे, उते चई वेठो त मोहम्मद, बसि हाणे इते ई काफ़र थियणु शुरू थी वियो। आहिस्ता आहिस्ता हिन में ज़िद्दियत अची वई, ज़िद्दियत वेंदे हुज़ूर जी ज़ात जो हिन खां इनकार करायो, आका जी ज़ात जो इनकार कई, क़ुरान मजीद जो इनकार कई। इनकार जी आदत आदत थींदे थींदे आख़िर चई ख़ुदा बि न आहे, माअज़ल्लाह अस्तग़फिरुल्लाह। ऐं जेके न चवनि था ख़ुदा बि न आहे, पंहिंजो पाण जहान हले थो, अमूमन तव्हां हिननि जी ज़िंदगी खे चेक कयो। मां वॾे तजुर्बे खां पोइ अर्ज़ु कयां थो, इहे कंहिं न कंहिं हादिसे जो शिकार थींदा आहिनि, पोइ इहे थींदा आहिनि ज़हनी मरीज़। पोइ ज़हनी मरीज़ हमेशह छितो थींदो आहे। पोइ इन्हनि खे छिताइप जेका आहे इन मक़ाम ते वठी ईंदी आहे, चवंदा आहिनि ख़ुदा बि न आहे। इनमें अल्लाह जी ज़ात बबरकाह जे महबूब पंहिंजी उम्मत खे सेखारियो त अल्लाह आहे, उन खां हीअं घुरिबो आहे, उन जे अॻियां हीअं सर्ब सुजूद थिबो आहे। उन करीम रब जो तारुफ़ पंहिंजी उम्मत खे सेखारियो। याने मां अर्ज़ु पे कयुमि त दुनिया जे तमामु मज़ाहिबनि में कोई बि अहिड़ो मज़हब न आहे जेको उन क़ुव्वत जो इनकार करे। उहा क़ुव्वत अल्लाह जी ज़ात आहे। ही सिर्फ़ु आहिनि ज़हनी मरीज़, जंहिंखे चयो वञे मेंटल। तव्हां हिननि जी ज़िंदगी खे चेक कयो। मां त हिननि खे तक़रीबन कुझु माण्हुनि खे चेक कयो, हुन सां ज़िंदगी में को न को हादिसो थिए थो। हादसे खां पोइ इहे ज़हनी मरीज़ थियनि था, थींदे थींदे चवंदा ख़ुदा बि न आहे।
पर दोस्त मां अॼोके हिन लेक्चर मां तव्हांखे इहा ई ॻाल्हि सम्झाइणु चाहियां थो त ख़सूसियत जो इनकार नस जे तरफ़ वठी वेंदो आहे। नस जे तरफ़ वठी वञी इंसान खे कुफ़र वारी दुलदुल में किराए दुनिया ऐं आख़िरत बर्बाद करे छॾींदो आहे। हुनजो इहो आहे त यूरोप वारा फुला उन्हनि जो ज़हन ईअं ख़राबु थींदो आहे। इन्हनि मुल्क दुनिया में कोई बि मज़हब न आहे, मज़हब जी ज़रूरत ई न आहे। इन जे लाइ जो चवंदा आहिनि फुला मुल्कनि तरक़ी कई आहे, असांजा पुराणा तौर तरीक़ा उन्हनि ते हली असां का बि तरक़ी न कई आहे। हू इहो सॼो बोहतान हणंदा आहिनि मज़हब जे मथां। पर दोस्त सादा सूदा मुसलमान फसी वेंदा आहिनि। हालांकि ईअं कोन्हे, उन्हनि जूं सियासी पॉलिसियूं सही हूंदियूं आहिनि जिन पॉलिसियुनि खे अल्लाह जे रसूल बयानु कयो आहे। जेके बि मुल्क तबाही माशी हालात जो शिकार आहिनि उन्हनि जूं पॉलिसियूं मज़हब तहत न आहिनि, इस्लाम तहत न आहिनि। भले पोइ इहे मुसलमान छो न सॾाइनि, पर अगरि पॉलिसियूं उन्हनि जूं इस्लाम जे तहत न हूंदियूं नुक़सान ऐं खसारे में वेंदा। त हुननि जूं सियासी पॉलिसियूं बहितर हुजण जे करे हू दिन ब दिन तरक़ी ते वञनि पिया। असां वारा ई जाहिल इन तरक़ीअ जो बोहतान मज़हब ते हणंदा आहिनि त इहे इस्लामी माअज़ल्लाह अस्तग़फिरुल्लाह असांखे पोइते कयो आहे। इन्हनि मुल्कनि काफ़िरनि तरक़ी कई आहे, बसि असां बि ईअं ई इन्हनि वांगुरु सेक्युलर बणिजूं। न मुंहिंजा दोस्त, सियासी पॉलिसियूं अल्लाह ताला जहान में जेके बि मामला पैदा कया आहिनि हर शइ जो पंहिंजो हिकु असरु आहे। कूड़ जो पंहिंजो असरु आहे, सच जो पंहिंजो असरु आहे। इन में ख़ुदा जी मुदाख़िलत छा? कोई चूंडी हणे उनजो पंहिंजो असरु आहे, गोली हणे उनजो पंहिंजो असरु आहे। हर शइ में असरु हूंदो आहे। ग़लति पॉलिसी जो ग़लति असरु निकिरंदो, सुठी सही पॉलिसी जो सही असरु निकिरंदो। त अल्लाह पाक सुठियूं बहितर पॉलिसियूं अता फ़रमायूं आहिनि। उन्हनि पॉलिसियुनि जो नालो इस्लाम ऐं मज़हब आहे। जेको कलमे पढ़ण खां पोइ उन्हनि पॉलिसियुनि खां हटी वियो नुक़सान ऐं खसारे में वेंदो। छाजे करे ग़लति पॉलिसियुनि जो असरु नुक़सान ऐं खसारो आहे। सही पॉलिसियुनि ते अमल करणु, जेके असां चवंदा आहियूं सुन्नत रसूल, आका जी सुन्नत ते अमल करणु, इहो छा इहो सही पॉलिसीज़ आहिनि। कोई भी मुसलमान कलमे पढ़ने का बाद में आका जी सुन्नत शरीयत हलंदो, माना इन मां मालूम थियो तो ये सही पॉलिसियुनि ते आयो आहे। सही पॉलिसियुनि ते जॾहिं हलणु शुरू कंदो तो मुआशरे में उनजो बेहतर असर ज़ाहिर थियणु शुरू थी वेंदो, बुराइयूं बेहयायूं ख़त्म थी वेंदियूं। छाजे करे पॉलिसियूं अल्लाह जे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम सेखारियूं आहिनि।